نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا وهادينا ومهدينا ونورنا ونور أجسادنا ونور أرواحنا ونور حياتنا ونور مماتنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا ونور إسلامنا ونور ربنا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه القديم: أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وما خلقت الجن والإنس إلا ليعبدون. صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه وبارك وسلم عليه. برادران اسلام، प्यारा मुसलमान भाइरों, अजीज दोस्तों, अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहु व मन वालहु जे पाक कलाम कुरान मजीद जी आयत सगुरी जेका गुज़िरियल जुमन ते मूं तव्हां जे आॾो तिलावत कई हुई, अॼु बि अव्हां जे आॾो उहा साॻी आयत सगुरी मूं तिलावत कई आहे. अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहु व मन वालहु इरशाद फरमायो आहे: वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून. असां जिन्ननि खे ऐं इंसाननि खे पंहिंजे इबादत लाइ पैदा फरमायो आहे. ख़ुदा तबारक व तआला जल्ल जलालहु व मन वालहु जी इबादत जिन्ननि ऐं इंसाननि जे मथां फर्ज़ आहे, पर अहिड़ो फर्ज़ आहे जो ख़ुदा ताला हुन खे पैदाई इबादत लाइ कयो आहे. पैदाश जंहिं मक़सद जे लाइ हुजे, जंहिं कम जे लाइ जेका शइ ठाहिजे ऐं उहो कमु हुजे त उहा शइ कम वारी आहे, पर जंहिं मक़सद जे लाइ हुनखे ठाहिजे ऐं उहो कमु उहा न ॾेई सघे उहा शइ बेकार आहे.
इंसान खे रब करीम जे ज़ात पंहिंजे इबादत ला पैदा त फरमायो, पर मता कंहिंखे इहो गुमान हुजे त अल्लाह ताला खे शायदि इंसाननि ऐं जिन्ननि जे इबादत जी ज़रूरत हुई। ख़ुदा ज़रूरत जे पेशे नज़र इंसान ऐं जिन्न पैदा कया। इन जे लाइ मां हज़रत इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह ताला अलैह जो हिकिड़ो फरमान ऐं कुझु तशरीह इन बारे में अर्ज़ु कयां। दुआ कयो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मूं गुनाहगार खे हक़ चवण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। तव्हां ई असां सभिनी ॿुधण वारनि खे शाल ख़ुदा ताला अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। दुरूद शरीफ़ मुंहिंजे प्यारे हबीब ते पढ़ंदा हलो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुसलमानों, पहिरीं बुनियादी ॻाल्हि हीअ तव्हांखे ज़हन में रखणी आहे त ख़ुदा ताला हर ज़रूरत खां पाक आहे। इन्ना अल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर। ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात हर शइ जे मथां कुदरत रखण वारो आहे। यफ़अलुल्लाहु मा यशा, ख़ुदा जो शान आहे। पोइ जेको हर शइ जो मालिक आहे उनखे कंहिं शइ जी ज़रूरत कान्हे का। रब करीम जे ज़ात बाबरकात खे बि असांजे ज़रूरत इबादत जी नाहे, असांजे इबादत जी ज़रूरत नाहे। अल्लाह पाक जी असां इबादत न कयूं। जीअं मां मुंड में अर्ज़ु कयो हो त ख़ुदा ताला जे ज़ात बाबरकात जे ख़ुदाईअ में कमी कान ईंदी, पर जेकॾहिं सॼो जहान रब करीम जी इबादत में मसरूफ़ थी वञे त ख़ुदा जे ख़ुदाईअ में इज़ाफ़ो कोन ईंदो। अल्लाह खे का ज़रूरत असांजे इबादत जी न आहे। ख़ुदा ख़ुदा आहे, इहो गुमान ई असांजो ग़लति आहे, सोच ई ग़लति आहे। मता कंहिंजे दिमाग़ में इहा ॻाल्हि वेहंदी हुजे त अल्लाह खे का ज़रूरत हुई, उन ज़रूरत जे तहत अल्लाह पाक जल जलालु अमन वालू असांखे पैदा कयो आहे। न न, अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात असांखे इबादत जे लाइ पैदा कयो ऐं इबादत असांजी ज़रूरत आहे। अल्लाह पाक जी ज़रूरत कान्हे का, असांजे लाइ लाज़मी आहे त असां इबादत कयूं। छो? हज़रत इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त इबादत अल्लाह पाक जे रहमत जो ज़रियो बणबी आहे। मानो जंहिं वक़्त में रब पाक जी इबादत कंदो आहे त उन इबादत करण जे करे ख़ुदा जे रहमत जो दरिया जोश में ईंदो आहे ऐं उन रहमत जे सदके में अल्लाह पाक जी ज़ात पंहिंजे बाननि जे मथां इनायतूं वधाए कंदो आहे। रहमत आसान मिसाल मौलाना जलालुद्दीन रहमतुल्लाह अलैह पंहिंजे मसनवी में आंदो आहे त माउ खे वध खां वधि पंहिंजे बचे सां प्यार हूंदो आहे, जेका 10 महीना पेट में पालींदी आहे, पंहिंजी रत पित बचे जे मथां कुर्बान कंदी आहे। बच्चो ॼमंदो आहे, उन बचे जे लाइ औरत हर तरह जी पंहिंजी माउ कुर्बानी ॾींदी आहे। सर्दी में पाण सुम्हंदी आहे, बचे खे सर्दी खां बचाईंदी आहे। सुठो सुठो ताम ॿार खे खाराईंदी आहे, पाण ॿार खां वधीक का शइ पसंदि कान कंदी आहे। पर मुंहिंजा प्यारा दोस्त मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था ता न गिरयदे कोद के हलवा फरोश बहर हक बहर बख्शा यश नमी आयद बजोश। ब वाक़िया बुज़ुर्ग लिखा दरूद पर त मां तोखे 2 वाक़िया ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मौलाना आरिफ रूमी रहमतुल्लाह अलैह फरमायो आहे त हिकिड़े शख़्स ॾे अल्लाह जो नेक वानो हो, माण्हुनि जो कर्ज़ तमामु घणो हो, ग़रीबी हाल आहे, राति खाए त ॾींहुं कोन्हे, ॾींहुं खाए त राति कोन्हे, कर्ज़ वधंदो हुयो, कर्ज़ वधंदो हुयो। आख़िर हिन सॼी ज़िंदगी में कर्ज़ अदा कोन करे सघियो। जंहिंमहिल हुन जो पोयों दौर थियो, सकरात जो, माण्हू ॿुधो त फलाणो लाॾाणो करे थो, सकरात जी हालत में आहे, त हुन खां कर्ज़ घुरण वारा जेके बि माण्हू हुआसीं सभु हिन वटि सलाम वालेकुम बाबा पैसा ॾे पोइ मर। अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वारो पंहिंजनि ॿारनि खां इम्तिहान वठंदो आहे। उन दरवेश सभिनी खे चयो वेहो अबा, अलाह पोइ बंदोबस्तु कंदो अव्हां जे पैसनि जो। ख़ुदा जो शान आहे, उन फ़क़ीर जे मथां सभु वेठा, बीमार आहे त पुछण को कोन आयो आहे,
तव्हां जे लाइ कंहिंखे गणती कान्हे का, सभु कंहिंखे पंहिंजो कर्ज़ आहे, त असां पंहिंजो कर्ज़ वसूल कयूं। एतिरे में हिकिड़ो शहर जो बाज़ार जो छोकिरो आहे, मथे ते थाल खणी हलवो विकिणंदो पियो वञे। उन फ़क़ीर जे आस्थाने जे आॾो अची लंघियो आहे। फ़क़ीर चयो बाबा इन हलवे फ़रोश खे सॾु कयो। छोकिरो आयो आहे, अबा ॾे ख़बर हे हलवे जो थाल घणे जो आहे? सस्ताई जो ज़मानो हो। हे बाबा 5 रुपया। ॾे अबा। समूरो हलवे जो थाल वरितई। थाल वठी जेके कर्ज़ घुरण वारा हुआ उन सभिनी खे थोरो थोरो करे विराए, बाबा तव्हां मुंहिंजा महिमान हो, कर्ज़ घुरण आया हो, भला मुंहिंजी ही दावत त खाओ। सभु कंहिंखे ज़रो 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 ॾेई थाल खपाए खाली करे थाल छोकिरे खे ॾिनई। छोकिरे थाल वरितो, चइसि पैसा ॾे। कि बाबा हे बि कर्ज़ी हल, तूं बि कर्ज़ घुरण वारो आहे, वेह त तोखे पैसा ॾियां। अॻे बि वेठा हा न साईं, तूं बि वेह। छोकिरो 2 मिंट वेठो, साईं मूंखे कर्ज़ ॾे, पैसा ॾे। बाबो मारींदो, सेठ मारींदो, ॾोकड़ ॾे। फ़क़ीर चयो बाबा पैसा आहिनि कोन को, वेह अलाह मोकिलींदो पोइ तोखे ॾींदासीं। ॿार नंढड़ो छोकिरे रोई ॾिनो। जंहिंमहिल छोकिरे रड़ियूं कयूं हल, दाहूं कयूं हल, ख़ुदा पाक जे ज़ात बाबरकात जो रहमत जो दरिया जोश में आयो आहे। हिकिड़ो माण्हू ॿार थेलो पैसनि जो भरे खणी आयो। फ़क़ीर खे जे फ़क़ीर मां बास बासी, अलाह कंदो मुंहिंजो फलाणो कमु थींदो, हेतिरा पैसा फलाणे फ़क़ीर खे ॾींदुसि। अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो कमु थी वियो आहे, ख़ुदा कारण मां तोखे पैसा ॾियां थो। पैसा जो ॻणनि एतिरा पैसा हुआ जो सभिनी कर्ज़ वारनि जो कर्ज़ बि लही वियो। हलवे वारे जा 5 रुपया बि पूरा थी विया। जॾहिं सभिनी खे पैसा मिली विया त माना उहे माण्हू सभु चवनि था यार आहे त दरवेश, आहे त करामत जो साहिब, पैसा ओतिरा ई मिलिया जेतिरो असांजो कर्ज़ हो, पर असांखे अॻु में कोन मिलिया। छोकिरो आयो, ॾाढियूं कयईं, रड़ियूं कयईं, उन खां पोइ पैसा आया। फ़क़ीर अॻु में छो न असांखे पैसा पिरणा? त मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह फरमायूं था त ॻाल्हि ही आहे त तान गिरियद खुद के हलवा फिरोश बहर बख्शा यश नमी आयत बजोश। कर्ज़ मर्ज़ लाहिण वारो अल्लाह हुआ, ॾियण वारो अल्लाह हुआ, रिज़्क़ रोज़ी में बरकत विझण वारो अल्लाह हुआ। पर अल्लाह ताला फरमाईंदो आहे बाना कुझु तूं रो, मां अल्लाह जे दर ते झुक, तवजो ख़ुदा जे ज़ात बाबरकात ॾे कर त मां तोखे ॾियां। ॻाल्हि असल में इहा त ॿिया कर्ज़ पे घुरियऊं। छोकिरे रोई ॾिनो, अल्लाह जे रहमत जो दरिया जोश में अची वियो। मौलाना साहिब इहो वाक़ियो लिखी उन खां पोइ हेठि लिखे थो त माउ जेका बचे ते शफ़क़त कंदी आहे, हर शइ बचे ते कुर्बान कंदी आहे, पर एसी ताईं खीर कान पीआरींदी आहे जेसी ताईं ॿार रोंदो न आहे। पींगे में सुतो पियो हूंदो, पींगे में पियो खेॾंदो या हेठि पियो खेॾंदो, माउ चवंदी चयो चरियो भलो आहे। हिनखे बुख बि कान्हेगा। मुंहिंजा प्यारा दोस्त नंढड़ो ॿार पोइ भली माउ खे खीर न बि हुजे, पर जंहिं महिल रोंदो आहे बुख जे करे, रड़ियूं कंदो आहे, दाहूं कंदो आहे, त माउ जे छड़नि में बि खीर अची वेंदो आहे, शफ़क़त थी पवंदी आहे ऐं माउ बचे खे खीर पीआरींदी आहे। ॿई मिसाल मौलाना साहिब पेश करण खां बाद में फरमाए थो त अल्लाह पाक जी ज़ात असां ते इबादत इन लाइ फर्ज़ कई आहे त माना इबादत जे बहाने सां गिड़गिड़ाईंदे, इबादत जे बहाने सां बाॾाईंदे, इबादत जे बहाने सां अर्ज़ कंदे मां अल्लाह जे रहमत जो दरिया जोश में ईंदो, तुंहिंजे मथां रहमत जो नुज़ूर फरमाईंदो आहियां। मूंखे तुंहिंजे इबादत जी ज़रूरत कान्हे का, तोखे ज़रूरत आहे इबादत जी, त इबादत कर त मां ख़ुदा तबारक व तआला जी ज़ात बाबरकात तुंहिंजे मथां रहमत नाज़िल फरमाया। अल्लाह ताला फरमाया वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात जिन्ननि खे इंसाननि खे पंहिंजे इबादत जे लाइ पैदा कयो आहे। इबादत अल्लाह पाक जे लाइ नाहे, इबादत बंदे जे लाइ आहे। इबादत बंदो अल्लाह जे वास्ते कंदो आहे, यानी रज़ा ख़ुदा जी ॻोल्हींदो आहे त मां इबादत कयां त रब जी ज़ात बाबरकात राज़ी थी पवे। बाने खे ज़रूरत हूंदी आहे अल्लाह जे रहमत जी। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात रहम कंदो आहे, पर कंहिं बहाने सां, कंहिं ज़रिए सां। क़ुरान पाक में हिकिड़ी आयत जे अंदरि शान मज़ूर में हिकिड़ो वाक़ियो ईंदो आहे, दुरूद पर त मां तुंहिंजे ख़िदमत में अर्ज़ु कंदो हलां। वरी सलाद
अरबस्तान में हिकिड़ो इलाइक़ो आहे जंहिंजो नालो आहे यमामा। अरब जे मुल्क में शाम जे वेझो आहे। यमामा हुन जो नालो आहे। हिकिड़ो अथव यमन, यमन न बल्कि यमामा। उन यमामा जो जेको हाकिम हो वो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में आयो ऐं हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जे सूरत खे ॾिसी, नबी पाक जे क़ुरान खे ॿुधी, अल्लाह जे पैगाम खे ॿुधी उन सगुरे इस्लाम आंदो, मुसलमान थी तो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। जॾहिं मुसलमान थियो त नबी करीम जी ज़ात बाबरकात जे ख़िदमत में अचण खां अॻु में वो यमामा जो जेको हाकिम हो उन वटां मके पाक में अन्न घणो ईंदो हो। मके पाक में अनाज कोन थींदो हो। उन जे यमामा जे मुल्क में अन्न घणो थींदो हो। उहो इलाइक़ो बारानी हो, ज़मीन सही सिधी हुई, कच्ची ज़मीन हुई। उते जेको बि फसल पैदा थींदो हो भलो थींदो हो। थोरी बारिश जे मथां बि फसल तमामु घणो पैदावार कंदो हो। हुन जे सॼे यमामा जे मुल्क में त अन्न पूरो थींदो हो, पर ॿाहिरि ॿियनि मुल्कनि खे बि अन्न ॾींदो हो। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, जंहिं मत में हो यमन जो यमामा जो बादशाह मुसलमान थियो आहे। मुसलमान थियण वारे टाइम ते मके पाक में मुसलमान अची थियो। हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात जे ख़िदमत आलिया में वेठो आहे। हिकिड़े ॾियारे नबी पाक जे ज़ात बाबरकात जे दरबार अक़दस में काफ़र आया जन तमामु बेअदबी बेहयाईअ जा लफ़्ज़ इस्तेमाल कया। हिन खे ॾाढो ॾुख थियो आहे। चंद ॾींहंनि खां बाद में ख़ुदा जो हबीब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके खां मदीने पाक हिजरत फरमाए विया। हिजरत खां थोरो अॻु में मुसलमान थियो, पाण हिजरत करे मके खां मदीने पाक पहुता। ही जीअं जो मके खां मोटी पंहिंजे वतन वियो, हिन पक्को इरादो कयो त बदमाश मके वारा काफ़र जेके आहिनि मुंहिंजे हबीब खे सताइनि था पिया। मुंहिंजी ईमानी गैरत गवारा कान थी करे जो इन्हनि खे अन्न ॾियां। अॼु खां पोइ मके वारनि जो अन्न बंदि आहे। ॿिए मुल्क में 4 रुपया सस्तो विकिणंदुसि, पर हिननि खे न ॾींदुसि। हिन मुल्क ॾे अन्न मोकिलणो ई न आहे। मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते तोहमतूं हबीब खे घटि वधि ॻाल्हाइनि, सरकार खे सताइनि। जंहिं नबी ते मां कलमो भरियो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उन हबीब करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात जे मथां हेॾा तोहमतूं इल्ज़ाम हणनि। मां वरी हिनखे अन्न ॾियां, वधि में वधि मूंखे महांगो अन्न 4 पैसा मिलंदा न, उहे पैसा मूंखे न घुर्जनि। नबी करीम जी इज़त मुंहिंजे आरो सभिनी खां वधीक आहे। हक़ीक़त इहा अथव दा, मुसलमानी इन जो नालो आहे, गैरत इन जो नालो आहे, ईमान इन जो नालो आहे जो मुसलमान पंहिंजे नबीअ जे नामूस ख़ातिर दुनिया जा सभु मफ़ाद कुर्बान करे छॾे। जीअं सहाबा जी ज़िंदगीअ जो वाक़िया असांजे आॾो मौजूदु आहिनि, जो हर मफ़ाद खे सहाबनि किरामनि छॾे पे ॾिनो ऐं चवंदा हुआ अल्लाह ई अल्लाह जो रसूल राज़ी हुजे, दुनिया जो नुक़सान थिए त भली थिए। इहा ॻाल्हि मां तव्हांखे पूरी करे ॿुधायां थो, पर विच ते ॻाल्हि यादि आई आहे। सैयदना उस्मान सब्तो रज़ी अल्लाह ताला अन्हु, मदीने पाक में सभु खिलाफत जो दौर हो, न खिलाफत खां अॻु जी ॻाल्हि आहे। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़मानो आहे। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु मदीने पाक में अन्न घुरायो। मदीने पाक में ॾुकर पियो, कहत साली आहे, अन्न ॿाहिरां ईंदो हो। मके मदीने में का फसल तरीक़ो न थींदो हो। 100 ऊठनि जो अल्लाह पाक जल जलालुहु मनवालू जे बाने अनाज जो घुरायो आहे। जंहिं वक़्त में मदीने पाक में 100 ऊठ अन्न खणी आया हल, 3 बोरियूं ऊठ जे मथां रखियलु हल, 300 बोरी अन्न मदीने पाक में पहुतो आहे। जेके मदीने पाक जा वापारी आहे वफ़द करे हज़रत उस्मान वटि आया। ओ प्यारा उस्मान, अन्न को घुरायो आहे वापार जे लाइ, महिरबानी करे असां सां वापार कर। जेकॾहिं रुपए जो तुंहिंजो अन्न आहे त असांखे रुपए जे जाइ ते 2 रुपया नफ़ो वठ, पर अन्न असांखे ॾे, छो त असां विकिणूं। रुपए ते रुपयो तूं बि कमाए, वरी 8 आना 4 आना असां बि कमायूं त कुझु असांजो बि गुज़र सफ़र थी पवे। सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, अदा तव्हां त मूंखे रुपए ते रुपयो था ॾियो, पर हिकिड़े वापारी मूंसां ॻाल्हायो आहे, चवे थो मां तोखे अञा वधाए ॾींदुसि। यार वधाइण जी असांखे ताक़त कान्हे। रुपए वारो वाक ॾेई हलियो वियो,
वरी ॿियो शख़्स वापारी आयो, टींबू तूं मां ॿुधो आहे तो अन्न घुरायो आहे, रुपए ते रुपयो नफ़ो तूं नथो वठी, पर मां तोखे रुपए जा 2 रुपया थो ॾियां, महिरबानी करे मूंखे ॾे। पाण फरमायूं बाबा रुपए ते 2 रुपया मूंखे घाटो आहे, मूंखे अञा नफ़ो थो मिले। किसो मुख़्तसर 10 रुपयनि ताईं आया त रुपए जा 10 रुपया वठो, यानी रुपए जी 10 नफ़ो असांखां वठि, पर अन्न असांखे ॾे। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु सभिनी खे जवाब ॾींदा हुआ त कुझु बि थी पवे मां तव्हांखे इन खां वधाए ॾियण वारे खे ॾींदुसि। मदीने पाक जे अंदरि मूंखे इन खां वधीक मिलनि था पिया। सभई वाइड़ा थी विया, हिक ॿिए ॾे वाझाइण लॻा। अहिड़ो सेठ असांखे सुझे ई कोन थो जेको 10 रुपयनि ते रुपए जे मथां 10 रुपया वधाए ॾे। हज़रत उस्मान खे चवण लॻा ठीकु आहे, ॾिसंदासीं केरु आहे जे तोखे रुपए जे पुठियां 10 रुपया थो ॾे पियो। रुपए जे पुठियां 10 रुपए ॾियण वारो मदीने में त वापारी आहे कोन, तोखे केरु ॾींदो? हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात बाबरकात ॿियो ॾिहाड़ो थियो आहे, मंडीअ में अन्न लथो आहे, अन्न जा ढेर लॻी विया। वापारी उन वापारी खे ॾिसण आया त केरु आहे जेको रुपए जा 10 रुपया थो ॾे। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे गुलाम खे मोकिलियो आहे, गुलाम जे जी वञ मदीने पाक में वञी ऐलान कर 300 अन्न जी बोरी उस्मान आंदी आहे, जंहिं बि मिस्कीन खे अन्न जी ज़रूरत हुजे सो फी सबीलिल्लाह मूं वटां अन्न खणी वञे। माण्हुनि चयो साईं तो जो चयो हो त रुपए ते 10 खां बि वधीक मूंखे मिले थो, हे त तो मुफ़्त में ॾेई छॾियो। अल्लाह ताला क़ुर पाक में फरमायो आहे अल्लज़ीन युनफ़िक़ून फी सबीलिल्लाह कमसल हब्बतिन अंबतत 7 सनाबिला फी कुल्लि सुंबुलतिन मिअतु हब्बा वल्लाहु युदाइफु लिमन यशाअ वल्लाहु वासिउन अलीम। अल्लाह ताला क़ुर शरीफ में फरमायो आहे उहे शख़्स जेके अल्लाह जे राह में ख़र्च कनि था, हिकिड़ो रुपयो ॾियनि था, हिकिड़ो दाणो ॾियनि था, उन्हनि जो मिसाल हीअ आहे कमसल हब्बतिन, उन दाणे जो मिसाल आहे अंबतत 7 सनाबिल, ज़मीन में दाणो विझबो आहे, हिकिड़े दाणे मझूं अल्लाह पाक जी ज़ात 7 सला पैदा कंदो आहे, हिक हिक सले में 100 दाणा हूंदा आहिनि, यानी हिकिड़े संग में 100 दाणा हूंदा आहिनि। अल्लाह ताला फरमाईंदो आहे हिकिड़े दाणे जे एवज़ में मां 700 दाणा ॾींदो आहियां। तव्हां मूंखे हिकिड़े रुपए में 10 रुपया पे ॾिना, हिकिड़े दाणे में 10 दाणा पे ॾिना, हिकिड़ी बोरीअ जे एवज़ में 10 मोरनि जी क़ीमत पे ॾिनी। मुंहिंजे रब करीम मूंखे हिकिड़ी बोरीअ जे एवज़ में 700 बोरीअ जो सवाब अता फरमायो आहे। रुगो 700 बोरी न, वल्लाहु युदाइफु लिमन यशाअ। अल्लाह पाक क़ुरान पाक में इरशाद फरमाईंदो आहे त जेकॾहिं 700 खे मां रब करीम ॿीणो करे 1400 कयां त बि मर्ज़ी जो मालिक आहियां। यानी अल्लाह हिक संग मां, हिक दाणे मां, हिक बोरीअ मां, हिक रुपए जे एवज़ में 7 ते न, बल्कि अल्लाह ताला फरमाईंदो वल्लाहु युदाइफु लिमन यशाअ, 10 ते कंदो आहियां। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात वधाए ॿीणो फरमाईंदो आहे, पर अॻिते ख़ुदा ताला फरमाए थो वल्लाहु वासिउन अलीम। मता ईअं सम्झो त हिक जे एवज़ में 700, हिक जे एवज़ में 1400 न, मां अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात वटि कुशादगी आहे अञा बि बग़ैर हिसाब जे वधाए ॾियां त मूंखां पुछण वारो कोन्हे को। दुरूद शरीफ़ मुंहिंजे प्यारे हबीब करीम ते सलात हज़रत हबीब ते अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। मुंहिंजा दावा इन में अंदाज़ो कयो त नबी पाक जे सहाबनि जो तर्ज़ अमल छा हो। चवंदा हुआ कुझु बि थिए, दौलत वञे, माल वञे, वापार वञे, रज़ा कंहिंजी ॻोल्हींदा हुआ अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी। उन में वधि खां वधि फ़ाइदो सम्झंदा हुआ। इबादत इहा शइ आहे जो हुनखे दुनिया में कंहिं में बि उमेद तकवा कान हुजे, हुनजो भरोसो हुजे त अल्लाह ते जेको असांखे अल्लाह खां मिलंदो सो वधीक बरकत वारो आहे। दुनिया वारा छा ॾींदा? मुंहिंजा प्यारा दोस्त यमामा जे बादशाह बि दिलि में सोचो त मके वारनि खे अन्न जी ज़रूरत आहे, मां हिन खे अन्न ॾींदुसि, हे मूंखे पैसा डबल ॾींदा, पर इहे साॻा दुश्मन मुंहिंजे महबूब जा अन्न खाईंदा, कहिड़ो फ़ाइदो? मूंखे भली ॿिए हंधि 4 पैसा घटि मिलंदा, पर मके वारनि जो मां अन्न बंदि थो करे छॾियां। हिकिड़ी तव्हांखे मां मसइलो हिते ॿियो बि ॿुधायां
इस्लाम जी इहा तालीम न आहे। इस्लाम ये कोन थो चवे त गैर मुस्लिम उनजो पानी मानी अटो अन्न बंदि कजे न। वो चूक नओं मुस्लमान हो, बादशाही ज़हन जो माण्हू हो, हुन पंहिंजी गैरत ईमानी जे करे अन्न बंदि कयो। मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुनखे कोन चयो हो त मुंहिंजा दुश्मननि सां जेके जो अन्न बंदि कर। सम्झो था या न? छो त अॼुकल्ह रोशन दिमाग़ माण्हू घणा आहिनि। रोशन दिमाग़ चइबो ई हुनखे आहे जेको अलाह ते रसूल ते दीन ते ठठो न करे, रोशन दिमाग़ आहे। जेको बि घणो कावड़जे रोशन दिमाग़ सॾाइण वारो तनक़ीद कंदो इस्लाम ते, माण्हू वरी छा चवंदा साईं वॾो होशियार आहे, साईं वॾो क़ाबिल आहे, साईं इस्लाम ते क़ुरान ते तनक़ीद कई। अदायो वॾो होशियार आहे, वॾो शैतान आहे। इस्लाम जे मथां जरह करणु, इस्लामी कानूननि जे मथां एतिराज़ करणु, इस्लामी कानून जा कीड़ा कढणु, वार जी खल लाहिणु, मौलवियुनि आलिमनि जे मथां तनक़ीद करणु। अचेसि पाण खे वज़ू बि कोन, पर घर वेठो हूंदो आहे हीअं न आहे, हीअं न आहे, मुल्हनि खे कहिड़ी ख़बर। अड़े इहो पुराणो दीन, फरसूदो दीन, इस्लाम पुराणो थी वियो आहे, क़ुरान हाणे अॼुकल्ह जे कम जो कोन्हे को। माज़अल्लाह माण्हू चवंदासीं वाह वाह वॾो क़ाबिल माण्हू आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो सुम्मुम बुक्मुम उम्युन फहुम ला याक़िलून। ये अक़ुलमंद न है, समझदार न है। रब जी ज़ात बाबरकात फरमाए अक़ुल त परे आहे, पर मां अल्लाह इन जूं अखियूं बि खसे छॾियूं आहिनि, दिल जी सोच बि खड़े ससे छॾी आहे, कननि जे ॿुधण वारी कुवत दिल में कान्हे का, अंधा हल बोड़ा हल गूंगा हल, हिनखे का सम्झ कान्हे का। अरे सम्झ उनखे चइबो आहे जेको मख़लूक थी करे पंहिंजे ख़ालिक खे सुञाणे। ख़ालिक खे न सुञाणे त इहो कहिड़ो अकुलमंद आहे? अकुल त इहो आहे न जो माण्हू उन ख़ालिक खे सुञाणे जंहिं मूंखे हथ ॾिना, जंहिं मूंखे पेर ॾिना, जंहिं मूंखे दिमाग़ ॾिनो, जंहिं मूंखे नज़र ॾिनी। ख़ुदा जो कसम हज़ार नेमतूं हिकिड़े पासे, अख वारी नेमत हिकिड़े पासे। ॾिसो हिक ॿिए खे ॾिसूं पिया, सोढ़ियूं सूरतूं तव्हां वेठा आहियो, मुंहिंजा दुनिया जो रंगो भू ॾिसूं पिया, कुदरत जा नज़ारा ॾिसूं पिया। उन खां पोइ जेके अखि कान्हे का, नाबीन आहे, करोड़पति आहे, अरबपति आहे, सिहतमंद आहे, ॾंडो ॾोटो आहे, पर मुंहिंजा हो जहिड़े ई खूह खॾ में पियो आहे, का शइ कान थो ॾिसे पियो। अलाह जो बानो अकुलमंद इहो थियो जो अकुल ख़ुदा ॾिनुसि त ख़ुदा खां बाग़ी थी वियो। अकुल इन जो नालो आहे जो अलाह जे ज़ात बाबरकात खे सुञाणे। रब खे न सुञातई त अकुल छाजो आहे, इल्मु छाजो आहे? अकुल इहो आहे जो इंसान ख़ुदा खे सुञाणे। बहरहाल अर्ज़ पे चयो अॼुकल्ह घणा माण्हू इस्लाम ते थोरी थोरी घणी ॻाल्हि ते तनक़ीद कंदा आहिनि, रब करीम जे ज़ात बाबरकात जे ग़ज़ब खे कहर खे दावत ॾींदा आहिनि। रब करीम शल सां तव्हांखे सम्झ नसीब फरमाए। दुरूद शरीफ़ मुंहिंजे आका ते बुलंद आवाज़ पढ़ंदा आहिनि। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि। उन शख्स जो नालो आहे हज़रत सुमामा बिन उसाल, उन यमन जे यमामा जे हाकिम जो। छा नालो साईं? सुमामा। निंड त कान्हे? ॻाल्हायां त मां थो, पघरजी त मां वियो आहियां, मूंसां ॻाल्हाईंदा त हलो। नालो छा आहे बाबा? सुमामा, से सवाब सां सुमामा। पीउ जो नालो उसाल, उसाल जो पुटु आहे, सुमामो हुन जो नालो आहे। यमामे जो हाकिम आहे, नबी करीम जे दरबार में मुसलमान थी आयो आहे। हुन गैरत जे करे मके वारनि जो अन्न बंदि करे छॾियो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे त मां ख़ुदा सॼे जहान खे रिज़्क़ ॾींदो आहियां, मञे त बि ॾींदो आहियां, न मञे त बि ॾींदो आहियां। ख़ुदा जे मुनकरनि जो ख़ुदा रिज़्क़ बंदि कयो आहे? ॾाढे त ॻाल्हाए। ऐं करीम के अज़े खजाने गैब गिबर तरसा वजीफा खुरदारी। ओ मुंहिंजा करीम रब तोता कुर्बान वञा, जेके तोखे छॾे बुतनि जी पूॼा कनि था, तन खे बि मानी ॾे थो। दोस्तारा कुजा कुन्ही महरूम, तू के बाद दुश्मना नज़रदारी। मौला तूं दोस्त काथे छॾींदे, तूं त दुश्मन खे बि ॾींदो आहे, जेके तोखे गारियूं ॾींदा आहिनि, तोखे न मञींदा आहिनि, तनखे वधा। मां रब जी बेफ़रमानी कंदा आहियां, रिज़्क़ रोज़ी बंदि कोन कंदो आहियां, पर जेके मुंहिंजे महबूबनि जा दुश्मन हूंदा आहिनि, तन खे ॾाढो मां तंग कंदो आहियां। मुंहिंजो दुश्मन हुजे भली हुजे,
मुझी खुदाई जो इनकार करे, रब हुजण जो इनकार करे, मुझे सदजे जो इनकार करे, मां अकेलो वाहिद रब हां, मुझे वहदानियत जो इनकार करे, कुछ कोन चवंदो सास रसो ड्रिगोड़ींदो सास, पर मुझे यार सां फिटाई त पोइ विड़ी पवंदो सास। हा साईं, ख़ुदा जी ज़ात पंहिंजनि जी ॻाल्हि बर्दाश्त कोन कंदो आहे। हज़रत मूसा नबी अलैहिस्सलाम खां मुजाहिद अचण खां अॻु में फिरौन अलाह सॾाईंदो हो, अन रब्बुकुमुल आला, रब तो चएसि भली अलाह सॾाए बादशाही थो ॼाए, मूंखे छा कंदे? अहिड़ो मगरूर थी वियो। जंहिं मूसा अलैहिस्सलाम आयो आहे, अलाह जे नबी सां विढ़ियो आहे, रब एॾो ॾमरियो जंहिंजे चवण ते नील नदी हलंदी ही, दरिया सुकी वेंदा हुआ, चवंदो हल त हलंदा हुआ, बंदि थी त बंदि थींदा हुआ। अलाह जे नबी मूसा सां विढ़ियो, अलाह पाक उन दरिया में ॿोड़े गरक करे मारे छॾियो। निमरूद हो, निमरूद ख़ुदा सॾाईंदो हो, ख़ुदा सां जंग कंदो हो, वॾो काफ़र हो। अलाह ताला रसो ड्रिगो ॾेई छॾियो, ख़ुदा मथे में सूर बि कोन विधो। मुंहिंजा अदा किताब लिखियो आहे, कई 100 साल गुज़रिया, मथे में बि सूर कोन वियो। पर जमल इब्राहिम नबी सां, अलाह जे खलील सां, सोणे इब्राहिम अलैहिस्सलाम सां फिटायईं। अल्लाह ताला जी ज़ात बरकात फरमाओ, निमरूद तूं चवंदो आहे मुंहिंजे लश्कर जी का हद कान्हे, न अव्वल जी ख़बर आहे न आख़िर जी ख़बर आहे, ओलह वञे त छेड़ो ई कोन्हे, ओभर वञे त छेड़ो ई कोन्हे, एॾो तुंहिंजो लश्कर आहे, पर मां रब हो आहियां जो मुंहिंजे यार सां खलीलुल्लाह सां मुक़ाबिलो कयो थी। मां पंहिंजी नंढे खां नंढी कमज़ोर मख़लूक मच्छर मोकिलियाए थो, नक में मच्छर हमरा खे लंघे वियो, हकीमन इलाज करे थका, मच्छर कोन निकितो, पर ॿियो इलाज कहिड़ो करे जो पंहिंजो पादर लाहे, मथे खे 2 टे धक हणे त मच्छर वेही रहे, मच्छर जो वेहे त हिनखे थोरो सुकून मिले। वरी जो पादर झको कनि त वरी अंदरि मच्छर करे भूं 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 अंदरि हले, वरी पादर हणे। मुंहिंजा अदा पाण थकिजी पियो, ॾोकड़ पंहिंजा ॾेई नौकर रखियईं त रोज़ानो पादर हण त मच्छर वेही रहे। अलाह ताला फरमाए थो, इहो थी खलील जे दुश्मनी जो नतीजो। मां सां फिटायई, रसो ड्रिगो ॾिनोमांइ, मुंहिंजो दुश्मन थिए, रसो ड्रिगो ॾिनोमांइ, पर मुंहिंजे यार सां फिटाई, मूंखे गैरत आहे। पंहिंजनि जी ॻाल्हि मां बर्दाश्त कोन कंदो आहियां। नतीजो इहो निकितो जो पंहिंजनि पादरनि सां हमरा जी केपराटी लही पई, मथो हुनजो फिसी पियो, उन मौत में मरी वियो। अलाह ताला फरमाईंदो आहे, मां तव्हांजो रसो ड्रिगो कंदो आहियां, मुंहिंजी दुश्मनी कयो, बर्दाश्त आहे, पर जेके मुंहिंजा प्यारा हूंदा आहिनि, मां प्यारनि जी दुश्मनी बर्दाश्त कोन कंदो आहियां। अवांखे 2 टे दफ़ा ॿुधायो अथव, फ़क़ीर बाज़ार मां अचे थो, पेर हुनजा मुंहिंजा अदा गप सां भरिया पिया आहिनि। हिकिड़ो शख़्स आहे जेको बाज़ार में गंदी औरत सां, पंहिंजी साहेड़ीअ सां दुकान ते वेठो आहे, हे गप मां थाफड़ थाफड़ जीअं जो कंदो आयो, हिन जे पेरनि मथां जो मिटी उॾाणी, उहा मिटी वञी माईअ जे कपिड़नि ते पई। उन सेठ खे गैरत आई त मुंहिंजे महबूब औरत जा कपिड़ा ख़राब थी पिया, दुकान तां लही फ़क़ीर खे चपाट हयईं, ओ बेसमझ, ओ बद अख़लाक, मुंहिंजे महबूब जा कपिड़ा ख़राब कयई। फ़क़ीर कुझु पुछो कोन्हे को, आसमान ॾे नज़र करे चवंदो, वाह मौला, रस्ते में फलाणी जाइ ते शरबत पीआरी त बि तुंहिंजी महिरबानी, हिते टमाटूं थो हणाई त बि तुंहिंजी महिरबानी। उन फ़क़ीर खे रस्ते में कंहिं वरी शरबत पीआरियो, हिते जो थप्पड़ लॻसि, वाह 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 तुंहिंजा फ़ैसिला, हुते शरबत पियो पीआरे, हिते थप्पड़ पियो हणाई। फ़क़ीर अॻिते हलियो वियो, पोइ हमरा सेठ पंहिंजी साहेड़ी खे चए, हल त मथे हलो, कपिड़ा मटायो, तुंहिंजा ख़राब थी विया आहिनि, हणी चरे तुंहिंजा कपिड़ा विञाए विधा। उहे ॿई मथे चढ़नि था पिया, माई मथे वई, हे पुठियां हुनजे ते वियो, पेर थिरकी पियो आहे, हेठि गिणंदो गिणंदो पट ते किरियो आहे, ॾाढो भॼी पियो आहे, मरी वियो। माण्हू डोड़ंदा आया, सभु कंहिं चयो फ़क़ीर खे सतायो हुयईं, डोड़ो फ़क़ीर खां दुआ करायो, फ़क़ीर खे वठी आया। ओ फ़क़ीर त रहम जो घर हूंदो आहे, बद दुआ कोन कंदो आहे, अवां छो हिनखे पिटियो आहे, हिन जो ॻाटो भॼी पियो आहे। फ़क़ीर फरमाए थो, अबा मां बद दुआ कान कई आहे, यारनि जी लड़ाई आहे। कंहिंजी लड़ाई आहे? यारनि जी लड़ाई आहे। कीअं यारनि जी लड़ाई आहे? हिनखे पंहिंजे यार जे कपिड़े जे मथां गप पसंदि कान्हे, हुन कादर करीम खे पंहिंजे यार जे मुंहं जे मथां थप पसंदि कान्हे का, हुन गप पसंदि कान कई आहे त यार जे कपिड़े ते गप लॻी आहे, मूंखे थप हई कई, ऐं रब करीम फरमाए थो त मुंहिंजे महबूब जे मुंहं ते तो थप छो हई आहे। हुनखे गप पसंदि न आहे, हुनखे थप पसंदि न आहे, मुंहिंजो कुझु न वञे आहे, बा यारनि जी लड़ाई आहे। ओ मुंहिंजा अदा, रब करीम जी ज़ात बाबरकात कॾहिं बि पंहिंजनि ॿारनि ते का ॻाल्हि बर्दाश्त कोन कंदो आहे। अॻे ख़ुदा रिज़्क़ ॾिना पे, रोज़ी ॾिना पे, हाणे सुमामे खे नबी बि कोन चयो आहे, सम्झो था अलाए न, मथां को सुभाणे चयो त नबी साईं चयो अन्न बंदि कर, न
नबी पाक जी ज़ात बाबरकात जे गुलाम अन पंहिंजे तरफ़ां बंदि कयो आहे। ईअं खणी सम्झो त अल्लाह पाक हुन जे दिल में विधो त ऐं सुमामा अॻे तूं ख़ाली यमामे जो बादशाह हुए, पर हाणे तूं मुहम्मद जे दर जो गदागर मां तोखे जहान जो बादशाह बणाए थो छॾियां पियो। अन बंदि करनि भागनि जो अची ॾुकर पियो। अनु ईंदो ई यमामा मां हो, ॿिए पासे ॾों अनु ईंदो ई कोन हो। हालत अहिड़ी थी आहे, तफ़सीर कबीर वारे लिखियो आहे, महाज़ अल्लाह एतिरो ॾुकार पइजी वियो जो हुननि माण्हुनि अनाज न हुजण जे करे मुर्दार जानवर खाधा। मुर्दार जानवर जेके न खाइजनि, हराम खाधऊं। वीचारी हॾा पीही, हॾो सनो करे पीही, उहे वात में विझी उन जूं फकियूं हयूं। चमड़ा रधे रधे खाधऊं, हालांकि चमड़ो रझंदो कोन्हे, पर मिड़ई पेट पालण जे लाइ जेका शइ हिनखे आई खाई खाई पंहिंजी गुज़ारो ज़िंदगी जो पिया कनि। पर हाणे मरण जहिड़ा थी विया, के बीमार थी विया, के मौत जे हवाले थी विया, के क़ब्रुनि जे हवाले थी विया, के माण्हू बचा बदहाली जो हाल मां। हाणे सभु कंहिं सोचियो त सुमा में अन्न बंदि कयो आहे, अॻे ॾींदो हो हाणे बंदि कयो अथई। पक सुमा में खे मुहम्मद झलियो आहे। यार को माण्हू मोकिलियो त मुहम्मद खे चवे सिफारिश करे अन्न खुले त बेड़ा पार थी पवनि। मीटिंग कयूं, केरु वञे केरु वञे केरु वञे, कंहिंखे मोकिलियूं कंहिंखे मोकिलियूं। अबा सभु कंहिंखे कुर्ब सजंदा हा न। हिकिड़ो मूंखे ॻाल्हि वॾे गारियूं ॾे गिलाऊं करे वरी कमु फासे कहिड़ो ॾको खणी ईंदो। ॻाल्हायो था कोन ईंदो न साईं, पर अॼुकल्ह माण्हू अचनि था मूं वटि न, मूं में कमु कहिड़ो ग़रीब में फासंदुनि। पर आम मुआशरे में ॾिठो वियो आहे फलाणो अहिड़ो आहे, फलाणो अहिड़ो आहे, फलाणो हीअं आहे। नतीजो छा थींदो? चालासी आहे न साईं मुल्क में लॻी पई। मुनाफ़िक़त कमु फासंदो साईं सलाम वालेकुम तव्हांजे सिक मारे छॾियो आहे, मानी कान थी वञे। अलाह ताला शर मुनाफ़िक़त खां बचाए जवामी, निफ़ाक़ खां ख़ुदा शर बचाए। मोमिन जो कमु हूंदो आहे जहिड़ो मुंहं ते हुजे तहिड़ो परपट हुजे। परपट में अंदरि कारो काओ ॿाहिरि ॿोली हंझ जी, अहिड़ो ठलो थाओ भञी भोरा छो न करी। मुंहिंजा अदा ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात जे हबीब जे तरफ़ हाणे रवाने थियण जे लाइ मशवरा पिया कनि। केरु वञे, हर हिक खे पंहिंजा पंहिंजा सूर ज़ाहिरनि। अबू जहल चवण लॻो आहे, ओ मके वारो केतिरी बि असांजी मुहम्मद करीम सां दुश्मनी आहे, केतिरो बि असां मुहम्मद मुस्तफ़ा खे सतायो आहे, पर मूंखे लात मनात उज़्ज़ा ऐं वुद जो कसम आहे, बुतनि जो कसम आहे जंहिंजी पूॼा कंदा हूं। इहो रहमत लिल आलमीन, उहो अल्लाह जो हबीब सचो नबी आहे। जेको बि हुन जे दर ते वेंदो आहे सो सवाली कॾहिं ख़ाली कोन मोटंदो आहे। अल्लाह पाक जे हबीब ॾे वञो त सही। अबू सुफियान उन टाइम ते मुस्लमान कोन थियो आहे, उहो अञा काफ़रनि जे तरफ़ हो, ॻाल्हाइण जो होशियार हो, वॾो सियासतदान हो, वॾो फ़लसफ़ी मंतकी होशियार माण्हू हो। उनखे चऊं तूं वञ, हाओ मां वञण लाइ तयारु आहियां। ये ॿ ॻाल्हियूं आहिनि, या त चवेसि वञी मुहम्मद करीम खे त हुन सुमामे खे चवे त अन्न मोकिले। जे भला सुमामो नथो मोकिले पियो त पोइ मुहम्मद खे एतिरो त हथड़ा खण रहमत जा, ख़ुदा का बारिश वसाए जो ख़ुदा ताला असांजे मके मां ॾुकार दूर फरमाए छॾे। सरासरी मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ पढ़ंदा वरी सलात मुंहिंजे हबीब ते अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कुरान मजीद में फरमायो आहे, वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। ओ मुंहिंजा महबूब पाक मां रब करीम तोखे सभिनी जहाननि जे लाइ रहमत बणाए मोकिलियो आहे। मके वारनि जे मशवरे सां मके वारनि जो एलची बणिजी अबू सुफियान रवानो थियो आहे, ॾाचीअ ते सवार आहे, मके खां मदीने पाक पहुतो आहे। जबल मदीने पाक में पहुतो आहे त मस्जिद नबवी में हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात पंहिंजे गुलामनि में तशरीफ़ रखनि था पिया। हिन मस्जिद नबवीअ जे साम्हूं अची ॾाचीअ खे विहारियो आहे, ॾाचीअ खे विहारे लथो आहे, हलण लॻो। हबीब करीम जे ज़ात बाबरकात जे जमल साम्हूं अचण वारो थियो आहे, अञा हू पहुतो कोन्हे को। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात कुरान मजीद जी आयत नाज़िल फरमाई आहे। अल्लाह खे त ख़बर आहे न त इहो छो थो अचे, ख़बर न हुई ख़ुदा खे। हलायो छो थो अचे?
ॾाढे त ॻाल्हाए दुआ घुर या अन्न वठी ॾे ईअं न साईं। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मके वारनि जे मथां छो कहतो आंदो ॾुकार छो आंदई सुनामे जे दिल में छो अल्लाह ॻाल्हि विधी बारिश खे ख़ुदा ताला छो बंदि कयो ख़ुदा खे ॾेखारणो आहे उहो मके वारो जेकॾहिं तव्हांखे रिज़्क़ रोज़ी ॾींदोसि त मुहम्मद जे सदके ॾींदोसि मुंहिंजे यार जे सदके मां तव्हांखे खारायो पीआरियो ते अवां मुंहिंजे महबूब खे हिजरत कराए मजबूर कयो आहे रहमत मके मां हली वई आहे हाणे रहमत कान्हे का तव्हांजे मथां ज़हमत वसंदी ख़ुदा जो कसम आहे हिजरत वारे ॾिहाड़े मुंहिंजे महबूब जे फिराक में मको बि रोई रहियो आहे मके जा जबल बि रोई रहिया मके जा वण बि रोई रहिया मके जूं दीवारियूं बि रही रहियूं मके पाक मां मुंहिंजे हबीब जॾहिं अलविदा कई आहे त घटीअ जूं शहर जूं हर शइ जेका नबी पाक जे फिराक में असां रोई रही आहे अॼु महबूब जे दरबार में जमल परे खां अबू सुफ़ियान आयो आहे अल्लाह खे सभु ख़बर आहे त हे दरख़्वास्त खणी थो अचे अल्लाह पाक क़ुर जी आयत नाज़िल फरमाए नतीजे खां मुहम्मद मुस्तफ़ा खे आगाह थो करे अल्लाह खे ख़बर आहे त अहिड़ो रहमत लिल आलमीन आहे अहिड़ो रहमत लिल आलमीन आहे जो कहिड़ो बि जानी दुश्मन हिन वटि हली आयो त रहमत जा हथ ज़रूर खणंदो मुड़ंदो ई कोन दुश्मन खे नवाज़ींदो वो नबी हूं में रहमत लक़ब पाने वाला मुराद गरीबों की बरलाने वाला वो अपने पराए का गम खाने वाला मुसीबत में गैरों के काम आने वाला जरूर शरीफ मुझे आका करीम ते पढ़ना मुजादा आला हजरत अजीमुल बरकत मुजद्दिद दीन व मिल्लत मौलाना शाह अहमद रजा खान फाज़िल बरेलवी सब चो रज़ी अल्लाह ताला अन्हु इत्तिफ़ाक़ सां हिन महीने में जेको हले पियो सफ़र जो इन जी 23 22 तारीख़ बुज़ुर्ग जी वफ़ात हुई 50 साल अॼु खां अॻु में बुज़ुर्ग जहान छॾे वियो आहे मुंहिंजा सोना उन अहमद रज़ा जो अहले सुन्नत वल जमात ते एहसान आहे अहमद रज़ा हो सुन्नन खे बेदार करे वियो वहाबियत खे ख्वार करे वियो ये चौकीदार चवंदा इहो 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 वञई थो पोइ बच्चो बच्चो हुनखे सुञाणंदो आहे मौलाना अहमद रज़ा खान खे अल्लाह अहिड़े दौर में मोकिलियो हो जंहिं दौर में अंग्रेज़नि हिकिड़ो मदरसो क़ाइमु कयो हो पैसा ईसाइनि जा ॾोकर ईसाइनि जा पढ़ाइण वारा ईसाइनि जा एजेंट वॾियूं वॾियूं पघारूं वठी मदरसे नाले हिकिड़ो दीन जो अदारो क़ाइमु कयो पर उन दीन जे अदारे में 24 कलाक नबीअ जी गिला कंदा दारुल उलूम देवबंद ॿुधो हूंदो अंग्रेज़ पघारूं ॾींदा हुआ अंग्रेज़नि जे पघारुनि ते मदरसो क़ाइमु थियो आला हज़रत खे ख़ुदा ताला अहिड़े दौर में पैदा कयो किताब लिखियईं तक़रीरूं कयईं दुश्मन खे ज़ाहिर कयईं अहिड़ो ज़ाहिर कयईं जो 50 साल गुज़री विया आहिनि अॼु बि हुननि जा हॾा दाहूं पिया कनि अहमद रज़ा खे ख़ुदा ताला ज़िंदाबाद फरमाए छॾे उन बुज़ुर्ग जो हिकिड़ो शेर आहे त मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा मुंहिंजे हबीब खां हिकिड़ो कतरो जेकॾहिं को घुरे थो हिकिड़ो फुड़ो ॾे हातिम ताई जे लाइ मशहूर आहे त पंहिंजे महलात खे 40 दर ठाहिराया आहिनि हिकु दरवाज़ो ॿियो दरवाज़ो टियों दरवाज़ो 40 दर ऐं चवंदो हो मुंहिंजे दरवाज़े ते अची 40 दरनि तां जेको हिकिड़ो माण्हू ख़ैरात घुरंदो तंहिंखे मोटाईंदुसि न 40 तां ख़ैरात ॾींदोसांसि सम्झो था यादि हुतां वठी वरी हिन दर ते अचे कोन मोटाईंदोसांसि हलो खणो वरी ॿिए दर ते अचे खणो 3 दर ते अचे खणो चौथे ते अचे पर 40 दर पूरा करे वन नवी समी त वरी बि कोन मोटाईंदोसांसि ॾींदोसांसि एॾो सखी आहे जो रसूलुल्लाह जे ज़ाहिरी ज़माने खां अॻु में गुज़ारे वियो आहे उन जे मुल्क में जंग लॻी आहे उन हातिम जी धीअ गिरफ़्तार थी पई आहे ॿियो कबीलो बि गिरफ़्तार थी रसूलुल्लाह जे दरबार में आयो नबी करीम खे माई थी चए या रसूलल्लाह मां हातिम सखीअ जी धीउ आहियां नबी करीम जी ज़ात जे अखियुनि मुबारकनि मां रहमत जा ॻोढ़ा वही पिया पाण फरमाइनि था ओ हातिम जी धीउ हातिम जे करे तूं आज़ाद मां नबी तोखे सखीअ जे करे आज़ाद थो कयां माई ॾाढी होशियार हुई चई की भला सखीअ जो इहो कमु न आहे जो मां पाण आज़ाद कराए ॻोठ सॼो वधायूं वञा मूंसां क़ौम बि गॾु आहे
जेकॾहिं मुंहिंजे करे महिरबानी फरमाए मुंहिंजे क़ौम खे छॾियो त महिरबानी आहे। हुज़ूर जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, ओ माई तुंहिंजे बाबे दुनिया में रिकाट सखा जो क़ाइमु कयो आहे, हाणे तो हिकिड़ीअ जे करे मां तुंहिंजी सॼी क़ौम आज़ाद थो कयां। मां मुहम्मद जो बि दुनिया में सखावत जो नालो आहे। अल्लाहु अकबर। अब हाणे हाथ में घणा दर ठहराया, वरी बि सखीअ जे दर तां 40 दरनि तां ख़ैरात वठी वरी 41 दर तां वरी शुरू थी वियो माण्हू। पर मुंहिंजे रहमत लिल आलमीन जो दर ई हिकिड़ो आहे। दर ई छो त 40 दरनि तां वठण जे बावजूद हुनजी बुख पूरी कान थी। हिकिड़े दर तां वरतई अञा बुखियो आहे, ॿिए तां वरतई अञा बुखायो आहे, टे तां वरतई अञा बुखायो आहे, 40 दरनि ताईं वरतई अञा हुनजी झोली ख़ाली आहे। मुस्तफ़ा फरमाए था मुंहिंजो दर ई हिकिड़ो आहे, हिकु दफ़ो जंहिंखे भरींदो आहे तो क़यामत ताईं वरी न बुखियो थींदो आहे। मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा, मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा, दरिया बहा दिए हैं दुर्बे बहा दिए हैं, दरिया बहा दिए हैं दुर्बे बहा दिए हैं, उनकी महक ने दिल के गुंचे खिला दिए हैं। ये दुनिया में जेके भी गुल जूं मुखड़ियूं खुलनि थियूं न साईं, नाज़बूई हुजे, राबेल हुजे, गुलाब हुजे, मोतियो हुजे, कहिड़ो बि हुजे, जेका बि मुखड़ी खुले थी उहा मुंहिंजे मोहम्मद जे पधर जी खुशबू आहे। उनकी महक ने दिल के गुंचे खिला दिए हैं, उनकी महक ने दिल के, तव्हां बि त चओ सुनी हो, उनकी महक ने दिल के गुंचे खिला दिए हैं। मजेदार गाल तो करे, अल्लाह रे जहन्नम अब भी न सर्द होगा। मुसलमानों दोज़ख कोन विसामंदो, ॻाल्हायो छो त दोज़ख न विसामंदो। अल्लाह रे जहन्नम अब भी न सर्द होगा, क्योंकि रो रो के मुस्तफा ने दरिया बहा दिए हैं, रो रो के मुस्तफा ने दरिया बहा दिए हैं। मुझे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत ला एतिरा त ॻोढ़ा वहाया, ओ रहमत जो दरिया गॾु थियो पियो आहे। क़यामत थींदी ओ मुस्तफा जे अखियुनि जो पाणी छोली जो ॾींदो त उम्मत तां दोज़ख हराम थी वेंदो। जहन्नम विसामंदो न। अल्लाह रे जहन्नम अब भी न सर्द होगा, अल्लाह रे जहन्नम अब भी न सर्द होगा, क्योंकि रो रो के मुस्तफा ने दरिया बहा दिए हैं, रो रो के मुस्तफा ने दरिया बहा दिए हैं। आला हज़रत फ़ख्र वारी ॻाल्हि थो करे, पंहिंजे फ़ख्र जी ॻाल्हि थो करे। ऐं इंशा अल्लाह ताला व अम्मा बिनेमत रब्बिक फहदिस, अल्लाह जे ज़ात बाबरकात जी रहमत जो ज़िक्र कजे त मौला तुंहिंजा थोरा हल। सम्झो था आहे न? सलात बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलियो। मौलाना पंहिंजे लाइ थो फरमाए, फरमाए तुम मुल्के सुखन की शाही तुमको रज़ा मुसल्लम। जो तो अहमद रज़ा तो ते मदीने वारे साईं एतिरी नज़र कई आहे जो तोखे ॻाल्हाइण जो, नात चवण जो, मुस्तफ़ा जे दुरूद पढ़ण जो ख़ुदा सलीक़ो ॾेई छॾियो आहे। मुल्के सुखन की शाही तुमको रज़ा मुसल्लम, जिस संत आ गए हो सिक्के बिठा दिए हैं, जिस संत आ गए हो सिक्के बिठा दिए हैं,
उनकी महक ने दिल के गुंचे खिला दिए हैं। दुरूद मुझे मिठे आका करीम अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना हातिम जे 40 दरनि तां कुझु न मिलियो, मुस्तफ़ा जे दर तां पीरनि जे पीर अब्दुल कादिर जीलानी खे एतिरो मिलियो जो अॼु बि जहान में वंड वंडे पियो। औलिया अल्लाह खे कंहिंखां मिलियो आहे जो रसूलुल्लाह वटां। हिटाई ते हलियो वञ, कलंदर ते हलियो वञ, सुल्तान औलिया ते हलियो वञ, रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह ते हलियो वञ, मखदूम सरवर नूह ते हलियो वञ, दाता गंज बख्श ते हलियो वञ, मोइनुद्दीन चिश्तीअ जे दरवाज़े ते वञ। ख़ुदा जो कसम आहे इस्पताल में एतिरा माण्हू केननि जेतिरा दरगाहुनि ते बीमार पिया आहिनि। औलिया अल्लाह पंहिंजे हयातीअ में त मिस्कीननि जी सार संभाल नथी, पर मरण खां पोइ बि क़ब्र में अल्लाह खां दुआऊं वेठा घुरनि, बीमार खे शफ़ा पई मिले। रुगी शफ़ा कान पई मिले, साझी थी थिए, फ़क़ीर खे नगर बि मिले पियो, मानी बि मिले, मिले थी न बा। औलिया अल्लाह जो फैज़ निहार, छो त हिकिड़ो दर हो, हातिम जा 40 दर हा, नबी जो हिकु दर आहे, हिकु दर तां राजनि खे मिलियो, अहिड़ो मिलियो, एतिरो मिलियो जो क़यामत ताईं था वंडूं वंडनि। ख़ल्क़ पई वठे, वहा बि था सड़नि। अब हावया न ख़ल्क़ पई वठे, सुल्तान महमूद खे अयाज़ सां हो प्यार, अयाज़ खे चई अयाज़ हे मुंहिंजे त्रीअ ते वार कोन्हे छो? तव्हांजे त्रीअ ते वार आहिनि, भाउ ॾिसो त्री साम्हूं त कयो, जहिड़ी ॾाढ़ी तहिड़ी त्री, तारा त कोन था थियो न, ॾाढ़ी चवां त्री करे छॾेसि भई, वार बि कोन्हे। सुल्तान चयो अयाज़ खे अयाज़ वार कोन्हे, कंहिंखे तूं सखी आहे, एतिरो ॾींदो आहे जो ॾई 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 सखावत करे करे वार खुसाए छॾिया। सुल्तान चयो ॻाल्हि न ठही, मिड़ई खणी ख़ुशामद कई थी घणा, तोखे बि त वार कोन्हे, जे मां वरी वठी 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 वार खुसाए छॾिया। अञा ॻाल्हि न ठही, मां त ॾई ॾई वार खुसाया, तो वरी वठी वठी वार खुसाया, ही ॿी जेका ख़ल्क़ आहे उनखे बि कोन्हे को, जेके भला तूं ॾींदो आहे मां वठंदो आहियां, ॿी ख़ल्क़ सड़ंदी आहे, साड़ में हथ मलींदी आहे, मले 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 तन पंहिंजा वार खुसाए छॾिया। अरे वठूं असां, केरु वठंदो आहे? जो सुन्नी वठंदा आहिनि, ॾाढे गला केरु वठंदा आहिनि? घुरूं असां, वञूं असां, भाड़ो असांजो, किरायो असांजो। औलिया अल्लाह खां, अल्लाह जे ज़ात बाबरकात जे दरबार में वसीले सां वठंदा आहियूं। छा साहब आहे? वलियनि जो छा हूंदो आहे? ॾींदो केरु आहे? ॾींदो ॾातार आहे, जेको सॼे जहान जो ॾातार आहे। ॾींदो आहे, ॾेई कोन पचारींदो आहे। ॾे अलाह, छड़े वरी अलाहड़ी चइबो आहे न सिंधीअ ज़ुबान में, त ॾे अलाह, छड़े वरी हेठो पियो ॾे ॾातार, अॻिते न चइजो बसदा। घुरूं असां, अल्लाह जो वली असांजे लाइ दुआ घुरे, ॾे रब, मुला पंहिंजे घर घर वेठा पीर ते था वञनि, सड़क था करनि। अरे मार पवई, तोखे कहिड़ी लुंडी खाधो? असां अल्लाह वारनि जो वसीलो वठंदो, ॼण वारो अल्लाह आहे, वसीलो ख़ुदा जा वली बणबा आहिनि। मुंहिंजी तव्हांखे गुज़ारिश अथव, ख़ुदा जे वलीअ जो वसीलो वठो, घुरो त मुला भली सड़े। ॾींदो केरु आहे? चओ अल्लाह। औलिया अल्लाह छा आहिनि? चओ वसीलो। असां ख़ुदा जे वलीअनि जे वसीले सां वठंदा आहियूं। असांखे ख़ुदा ॾे वलीअ घुरनि, दुआ मुला जी घर में गिफ बीहे ई कान थी। ख़ुदा का हिदायत करे सलात बुलंद आवाज़ सां ॻाल्हि पूरी करे। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना मौलाना मुहम्मद व आलिहि वसल्लम। ॻाल्हि यादि आणे विसरी वई। महबूब करीम जी ज़ात बाबरकात ॾे अबू सुफ़ियान ॾाची तो लही रवानो थियो आहे। हुज़ूर जी नज़र पई, अलाह खे सभु ख़बर आहे त तोड़े दुश्मना, पर अचे थो मुस्तफ़ा मुड़ंदो कोन, हथ ज़रूर खणंदो। हबीब हथ खणे मूंखे ॼणो पवंदो। अब आओ न साईं, तव्हांजे करे अलाह फरमायो त मां अॻ में ई नतीजे खां वाक़ुफ़ कयां। अल्लाह ताला फरमाए थो, वलौ रहमनाहुम वकशफना मा बिहिम मिन दुर्रिन ललज्जू फी तुग़यानिहिम यअमहून। ओ मुंहिंजा महबूब जो तो वटि अचे थो पियो, तोखे मिंथ कंदो, तूं हथ ज़रूर खणंदे, पर जेकॾहिं असां तुंहिंजे करे हथ खणण खां पोइ हिननि जे मथां रहम भखणी कयूं, ॾुकर खे बि लाहियूं, अन्न खे बि वधायूं, पर इहे वरी मुड़ंदा पोइ बि कोन, अहिड़े जा ओड़ा हूंदा, ज़िद्दता लहंदा कोन, जीअं जो अंधा आहिनि त अंधा ई रहंदा। इहे मञींदा तोखे कोन, हाणे तुंहिंजी मर्ज़ी वणई त दुआ घुर, वणई त न घुर। झलियाए मां अलाह बि कोन थो,
झलियाए कोन थो पर नतीजो इहो आहे त तोड़े तुंहिंजे चवण ते रहम कया न त हिनखे हया कोन पवंदो सम्झो था या न आए त आई पुठियां अबू सुफियान आयो हुज़ूर खे चई इन्नक रहमतल लिल आलमीन इन्नक अंतज़ाम अन्नक रहमतल लिल आलमीन तुंहिंजो गुमान आहे त मां रहमतल लिल आलमीन आहियां सरकार फरमाए था गुमान कोन्हे बल्कि यकीन आहे मां रहमतल लिल आलमीन आहियां अन्नक कतल त कौमक तो त पंहिंजी कौम मारे छॾी आहे मां कीअं पंहिंजी कौम मारी आहे जे तूं आयो आहे अलाए का बद दुआ कई थी अलाए छा उन बद दुआ जे करे तुंहिंजी कौम ॾुकार में आहे यस ॿारड़ा मरी विया मासूम मरी विया माऊं मरियूं बचा यतीम थी विया घरनि जा घर फिटी विया रत जी धप थी अचे हॾा था खाइनि पिया चमड़ा था खाइनि पिया जे रहमतल लिल आलमीन त पंहिंजे कौम ते रहम कर हुज़ूर करीम जे ज़ात अबू सुफियान जी फरियाद ॿुधी आहे ॿिन्ही अखियुनि मां मुस्तफ़ा खे ॻोढ़ा वही पिया ख़ुदा जे हबीब देर कान कई आहे हथ खया अथव फरमाइनि था अल्लाहुम्मा हाउलाए क़ौमी मोला वधीक कोन थो चवाए एतिरो चवाए थो त मके वारा मां मुहम्मद जा कौम जा माण्हू आहिनि अल्लाह तो चयो रहमत वारा नबी तो मके वारनि ॾे क़ौमियत जी निस्बत कई आहे इन निस्बत जे करे तुंहिंजे सदके मां ॾुकार लाहे थो छॾान चो तो छा चयो अल्लाहुम्मा हाउलाए क़ौमी हे मुंहिंजी कौम आहे तो हिन क़ौमियत जी निस्बत कई मां रब करीम तुंहिंजे सदके में तो अज़ाब टारे छॾियो अल्लाह जो शान अहिड़ो थियो जो रहमत 030647555525 आलमीन उन टाइम ते सुमामे ॾे माण्हू मोकिलियो आहे सुमामे खे चयो फौरन उठ भरे मके ॾे मोकिल अञा सुमामे जा उठ मके कोन पहुता आहिनि रब जी रहमत जी बारिश मके जे मथां शुरू थी वई आहे शुक्र सड़ायूं थी आहे रब ताला फरमाईंदो आहे त इबादत मां अल्लाह जे रहमत लाइ कबी आहे मूंखे का ज़रूरत तव्हांजे इबादत जी कान्हे का अवां ते इबादत फर्ज़ इन जे करे कई अथमि त तव्हां इबादत कंदो इन जे ज़रिए मां रब तव्हां ते रहमत नाज़िल फरमाईंदो आहियां इन रहमत अल्लाह क़रीबुम मिनल मुहसिनीन बेशक अल्लाह जी रहमत चङाई कंदड़नि जे वेझी हूंदी आहे अवां नेकी कयो हल जज़ाउल इहसान इल्लल इहसान दुनिया में भी नेकीअ जे एवज़ में नेकी मिलंदी आहे अवां जेकॾहिं दुनिया में चङाई कंदो त ख़ुदा ताला उन जे एवज़ में तव्हांजे मथां रहमत नाज़िल फरमाए छॾींदो अल्लाह ताला पंहिंजे हबीब जे सदके शल तव्हांजी असांजी सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए महबूब जी मुहब्बत नसीब फरमाए सरकार जे सदके ख़ुदा ताला बेड़ा पार फरमाए